जिंदा है वकला, जिंदा है ही गुंडागर्दी बंद कयो, ही गुंडागर्दी बंद कयो। गवर्नमेंट बिल्कुल हिकिड़ो गैर कानूनी ऐं अनजस्टिफाइड तौर ते पाकिस्तान जे अवाम ऐं सिंध जे अवाम जे मथां हिकिड़ो महांगाईअ जो एटम बम उछलियो आहे, जंहिंमें आम माण्हू हाणे उनजी ज़िंदगी जीअण खां ॿाहिरि थी वई आहे, उनजी ज़िंदगी जीअण जंजाल थी चुकी आहे। ही हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत, उन्हनि सां जेके इतिहादी आहिनि पाकिस्तान जे अंदरि, असीं सम्झूं था त उहे मुकमिल तौर ते फेल थी चुका आहिनि, नाकाम थी चुका आहिनि पाकिस्तानी अवाम खे रिलीफ ॾियण में। ऐं हिन वक़्तु तव्हां ॾिसो था त शहबाज़ शरीफ़ जेको ट्रंप जी सिर्फ़ ख़ुशामद में पूरो आहे, अमेरिकी ग़ुलामी में पूरा आहिनि, IMF जी ग़ुलामी जे अंदरि पूरा आहिनि, हिन वक़्तु असीं सम्झूं था त पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान जे अवाम जूं पॉलिसियूं न आहिनि, पर इहे अमेरिका ऐं IMF जूं पॉलिसियूं पाकिस्तान जे मथां मुसलत आहिनि, जंहिंजे करे पाकिस्तान जो अवाम, सिंध जो अवाम, जॾहिं खां इहे फ्यूल प्राइसिस वधियूं आहिनि, सरापा एहतजाज आहे। ऐं वज़ीर आज़म जे बयान खे ऐं उन जेको इहो 137 रुपया वधाए करे उन मां 80 रुपए जो हिकिड़ो सिर्फ़ु पेट्रोल जे अंदरि रिलीफ जो ॾिनो, असीं हिनखे मुकमिल तौरु रिजेक्ट कयूं था। ऐं असीं इहो मुतालबो कयूं था त जंग खां पहिरियों वारियूं फ्यूल प्राइसिस जेके आहिनि उहे बहाल कयूं वञनि, अवाम खे फौरी तौरु रिलीफ ॾिनो वञे। ऐं अवाम जेको हिन वक़्तु नंढियुनि नंढियुनि रैलियुनि जी सूरत में सरापा एहतजाज आहे, अगरि इन्हनि इहे फ्यूल प्राइसिस रिवर्स न कयूं त मां सम्झां थो पोइ इहा हिकिड़ी वॾी तहरीक जी सूरत अख़्तियार करे वेंदी। ऐं आउं तमामु तबक़ात जेके सोसाइटी जा आहिनि, पाकिस्तान सां तालुक़ु रखंदड़ ऐं ख़ुशूसन सिंध सां तालुक़ु रखंदड़, उहे शागिर्द हुजनि, उहे वापारी हुजनि, उहे उस्ताद हुजनि, उहे कानूनदान हुजनि, उहे मुआशिरे जे जंहिं बि तबिके सां सहाफ़ी हुजनि, उहे पंहिंजो हक़ अदा कनि अवाम जे हक़ में, मुल्क जे मफ़ाद में ऐं क़ौमी मफ़ाद जे तौरु ॿाहिरि रोडनि ते निकिरी अचनि, इन फ्यूल प्राइसिस खे ऐं इन हुकूमत जी नाअहलीअ खे रद्द कनि। त हिन वक़्तु असांखे ज़रूरत आहे त असीं पंहिंजी पॉलिसी आज़ादाना तौर ते ठाहियूं, अमेरिकी ऐं IMF जी पॉलिसियुनि खे रिजेक्ट कयूं ऐं IMF सां जेके बि मुआहिदा असांजा थियल आहिनि, जेके हिन वक़्तु पाकिस्तान जे अवाम जो खून पी रहिया आहिनि, हॾा बीज खाइण जी जेको आहे कोशिश में आहिनि, मांस अॻु में ई पटे विया आहिनि गोश्त, सो उन्हनि मुआहिदनि खे सस्पेंड करे ऐं उहे पॉलिसीज़ जेके आहिनि जेके पाकिस्तानी अवाम जे मफ़ाद में आहिनि, उन्हनि पॉलिसियुनि खे अख़्तियार कयो वञे। ऐं असीं हिन वक़्तु सम्झूं था त असांजो बॉर्डरिंग कंट्री, असांजो जेको ब्रादर मुल्क ईरान आहे, जेको तेल ॾियण लाइ पाकिस्तान खे सस्ते रेट में तयारु आहे, गैस ॾियण जे लाइ तयारु आहे, बिजली ॾियण जे लाइ तयारु आहे ऐं बाटर करण जे लाइ बि तयारु आहे, त तव्हांखे असीं इहे एनर्जी जी ज़रूरियात ॾियूं था, तव्हां उनजे बदिले में असांखे चांवर या कणिक जो। सो इहे मुआहिदा असांखे करणु घुरिजनि। IMF जी पॉलिसीज़ ते असां अगरि मुसलसल हलियासीं त 78 सालनि में जेको ही असांजो हशर थियो आहे, इन खां बि बदतरीन हशर थींदो। ऐं मां इहो सम्झां थो ज़रूरी त असांजी जेका लीगल फ्रेटर्निटी आहे, उनजी ज़िमेदारी तमामु वधीक आहे। ऐं हैदराबाद जे दोस्तनि खे जस पेश कयां थो उन्हनि जे इन एहतजाज खे ऐं उन्हनि जेका 72 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो आहे त इहा फ्यूल प्राइसिस रिवर्स कयो, उनखे असीं इंडोर्स कयूं था, उनजी असीं ताईद कयूं था। ऐं असीं हाणे इहो सम्झूं था त अगरि इन्हनि इहे न घटायूं फ्यूल प्राइसिस त पोइ सिंध जे हर ज़िले खे बबरलो थियणो पवंदो, सिंध जे सॼे अवाम खे ॿाहिरि अचिणो पवंदो ऐं हर को पंहिंजे पंहिंजे ज़िलनि में वेही रहे, ताकी हिननि जेके ग़लति पॉलिसियूं ऐं इहे जेके ऑयल प्राइसिस जेके अवाम जे मथां मड़ियूं आहिनि, इन्हनि खे जेको आहे सो असीं रिवर्स करायूं। अगरि इन्हनि इहे रिवर्स न करायूं पोइ असांजी तहरीक सिर्फ़ु इन्हनि ऑयल प्राइसिस जे रिवर्स जी न हूंदी, पोइ हुकूमत जे ख़ात्मे जी हूंदी। हुकूमत पंहिंजे पॉलिसियुनि समेत इहो इंशाल्लाह ॿुॾी वेंदी ऐं इन्हनि खे ॿोड़ण वारो पाकिस्तान ऐं सिंध जो अवाम हूंदो इंशाल्लाह। अमेरिका मुखालिफ पॉलिसियूं तव्हां पाण सम्झी सघो था, इहे मुनाफ़िकाना पॉलिसियूं आहिनि त हिकु वक़्त में तव्हांजी हिकु पॉलिसी आहे, ॿिए वक़्त में तव्हांजी ॿी पॉलिसी आहे। असीं सम्झूं था त जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे, उन्हनि सां जेका इतिहादी हुकूमत बि बिलावल भुट्टो साहिब जी सरबराही में आहे, इहे हिन वक़्तु ट्रंप जे कैंप जे अंदरि आहिनि। ऐं डोनाल्ड ट्रंप जूं पॉलिसीज़ ऐं IMF जूं पॉलिसीज़ पाकिस्तान में हलनि थियूं। ऐं तव्हांखे इहा ख़बर आहे त जेको डोनाल्ड ट्रंप जो जेका ब्रेकफास्ट जी गुज़िरियल साल जेको पार्टी रखियल हुई, उन में निहायत अफ़सोस सां चवणो पवे थो त बिलावल भुट्टे बि शिरकत कई। ऐं ट्रंप हिन वक़्तु दुनिया जो ज़ालिम तरीन हुकुमरान आहे। पूरे पाकिस्तान जी अवाम जेको आहे सो उन सां नफ़रत करे थी ऐं जेको ट्रंप जो दोस्त पाकिस्तान जे अंदरि आहे, उनखां बि असीं नफ़रत कयूं था। ऐं इंशाल्लाह इहो वक़्तु ईंदो त पाकिस्तान जो अवाम जेके हुकुमरान ट्रंप ऐं अमेरिका जा हिते ग़ुलाम आहिनि, इन्हनि खे ओॾे पंहिंजे
पंहिंजे मुल्क मोकिलींदा त तव्हां असुल उतां जा आहियो, पंहिंजे आका सां गॾु रहियो। ही वतन, ही मुल्क पाकिस्तान जे अवाम जो आहे, सिंध जे अवाम जो आहे, जिन हितां जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। त इनशा असांखे लॻे ईअं थो त उहो वक़्तु क़रीब आहे जो हुकुमराननि खे हाणे भॼण जो रस्तो